मुके जे बारे में छा चवंदो तव्हां ये जो इhtजाज असांजे चेयरमैन बाद चेयरमैन असांखे चयो अथव सिंध में मुज़ाहिरा कया आहिनि तव्हांजे सिलसिले में असीं या कॉलोनीअ खां चमड़ा चोरी जे ताईं मुज़ाहिरो कढियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो नौजवान सुहेल जेको तालीम हासिल करण जी हुनजी उमिरि हुई इन नौजवान खे शहीद कयो वियो। रिज़वान बेरा बिहारी जेको आहे उहो एसएसपी सिंधी माण्हुनि जो क़ातिल आहे। असांजो मुतालबो आहे इहो आहे हुनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं हिन खे मुअतल कयो वञे, गिरफ़्तार करे हिनखे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। ईअं न त अॼु सुहेल जे खे क़तल कयो अथऊं, सुभाणे ॿिए कई नौजवान सिंधियुनि खे क़तल करे। असांखे इहो संदेशो आहे त हिनखे फौरी तौर मुअतल करे गिरफ़्तार कयो वञे। हिन जे मथां एफआईआर काटियूं वञनि ऐं सिंधी माण्हुनि खे हिकिड़ो तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त न्यू कराची ऐं सरजानी अंदरि पुलिस फोर्स दहशतगर्द टोलो ठहियलु आहे जेको सिंधी माण्हुनि खे बार बार असांजे वाइस चेयरमैन जे घर ते छापा, हुनजे पुट रसद खे गिरफ़्तार करे हुनजे मथां मंशा जो केस खयों चढ़ियो अथनि। हालांकि हू हिकिड़ो क़ौमी कारकुन आहे, हू हुनजो इहो फर्ज़ु आहे त हुते हू पंहिंजी क़ौम जी ख़िदमत हटी करे पियो, हुनखे मंशा जा केस खणी बंदि कयो वियो आहे। असां एजी सिंध खे ऐं हाई कोर्ट खे अपील था कयूं त फौरी तौर हिननि जी अमले खे मुअतल करे गिरफ़्तार कयो।